पाकिस्तान पीपल्स पार्टी MPS सरदार मीर महबूब अली खान बिजरानी, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नौजवान अगवान सरदार ज़ादा मीर ज़रियाब अली खान बिजरानी अमकानी बोर्ड की सूरत हाल के जांचण लाइ पहिरियां टोड़ी बंद ऐं पोइ के बंद कंदकोट पहुता। बंदनि जी सूरत हाल, जारी कम, मेडिकल कैंप जो जाइज़ो ऐं आपाशी अमले खां ब्रीफिंग पिणु वरिती। जेके रिवर के डाइवर्ट करण लाइ असां एक्सपर्ट ठाहिया हे 2017 में ही पहिरियों एक्सपर्ट ठहियो 82 ते पोइ वरी रीबॉन्डिंग असां कईसीं पंहिंजो हाइड्रोलिक स्टडी आहे उन में सजेस्ट कयूं असां खां 12 सरदार मीर महबूब अली खान बिजरानी जो वॾो ऐलान, कट हण कोन ॾिबो। जेकॾहिं कट हण जो कंहिं बि सोचियो त असीं रुकावट बणिजी कट हण कंहिंखे बि न ॾींदासीं। हुन चयो त हीउ पासो निंदड़को ऐं लावारिस न आहे जो हर दफ़े हिन पासे कट हणी माण्हुनि खे ॿोड़ियो वञे। हणणु ॾींदासीं छो जो हे को निंदड़को कोन्हे, हे पासो जो हर दफ़े क़ुर्बानी जेको आहे त असांजे पासे ते थिए। अॻे ई जो हिते जो ॾिसो था मसइला लॉ एंड ऑर्डर जा मसइला अॻे ई माण्हू भुगते चुका आहिनि। कट त कोई बि कोन हणणु ॾींदो। बाक़ी इहा उमेदु रखो त एतिरा मज़बूत थियल आहिनि हिन दफ़े बंदि त इंशाअल्लाह अहिड़ी का नौबत न ईंदी ऐं इंशाअल्लाह पाणी आराम सां हितां गुज़री वेंदो। सरदार मीर महबूब अली खान बिजरानी ध्यानु छिकाईंदे चयो त अॻ में बि हितां जी आवाम बदअमनी सूरत में घणो कुझु भोॻे रही आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं संजय वारे वज़ीर जे हुकुमनि ते असां हिते बंदनि जो मुआइनो करणु टोड़ी बंद ऐं के बंद पहुता आहियूं। अगरि बैराजनि ऐं शाखनि जो पाणी बंदि कयो वियो आहे त अमकानी बोर्ड जे पाणी जे प्रेशर सबबु बंदि कयो वियो हूंदो। इरीगेशन अमलदारनि खे संजय वॾे वज़ीर हिदायतूं ॾिनियूं हूंदियूं जिन ते हू अमल करे रहिया आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नौजवान अगवान सरदार ज़ादा मीर ज़रियाब अली खान बिजरानी जो बंदनि जे मुआइने ऐं ब्रीफिंग बाद मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चवणो हो त टोड़ी बंदि काफ़ी मथे ऐं मज़बूत आहे। के बंदि जी सूरत हाल बहितर ब्रीफ कई वई आहे। उन चयो त 11 मेल खां 18 मेल ताईं के बंद ते कमु जारी आहे। पथर उछलाए बंद खे मज़बूत कयो पियो वञे। उन चयो त असीं ज़िले कश्मीर कंदकोट जी आवाम सां अमकानी बोर्ड जी सूरत हाल में शाना बशाना हर मोड़ ते गॾु आहियूं। वक़्तु ब वक़्तु बंदनि जो मुआइनो करणु ईंदा रहंदासीं। टोड़ी बंदि आहे उहो त असां ॿिया पाण विज़िट बि कयो आहे। इहो तमामु मज़बूत आहे ऐं हिन में 2010 जी बोर्ड खां पोइ हर साल हिते कमु थियो आहे। उन्हनि वॾे एमरजेंसी मेजर्स खे वरिता विया ऐं इनशाअल्लाह हिन खे त को ख़तरो नज़र नथो अचे बज़ाहिर जेको असां ॾिसूं था। बाक़ी जेको के बंदि आहे उन जो 11 खां 18 ते को आहिनि माइल उहे थोरा वनरेबल हुया। इंजीनियर साहब ते चयो त असां डंपिंग बि कराई। पीपी अगवाननि कश्मीर कंदकोट जी आवाम खे पैगाम ॾींदे चयो त फ़िलहाल बोर्ड जी सूरत हाल न आहे, लॾ पलाण न कयो। करमपुर खां त मां को बि अहिड़ो माण्हू न ॿुधो जंहिं लॾ पलाण कई हुजे। इहा शायदि तव्हांखे का ग़लति इंफॉर्मेशन मिली आहे। ॿियनि जाइनि तो अगरि कचे जे इलाइक़े में लॾ पलाण वाक़ई थिए थी साईं पके को हाणे उन्हनि पंहिंजे तहफ़ुज़ को या उन्हनि खे को वहम आहे या ख़तरो आहे उहो महसूसु करनि था त पंहिंजे तहफ़ुज़ को कनि। सरदार मीर महबूब अली खान बिजरानी, सरदार ज़ादा मीर ज़रियाब अली खान बिजरानी बंदनि जे मुआइने ऐं आपाशी अमले खां ब्रीफिंग बाद ॿुधायो त असांजा टोड़ी बंदि ऐं के बंदि मज़बूत ऐं महफ़ूज़ आहिनि। असां बि हिते मौजूदु आहियूं। उमेदु आहे त ईंदड़ अमकानी बोर्ड जा पाणी वहकरा हितां आसानी सां गुज़री वेंदा। के बंदि ते का बि ख़तरे जी ॻाल्हि न आहे। कैमरामैन टीम ऐं साथी रिपोर्टर अब्दुल ख़ालिक चाचड़ सां गॾु जावेद उस्मान बिजरानी, JTN न्यूज़, के ऐं टोड़ी बंदि कंदकोट।